इश्क जो लाज़वाल दास्तान ससुई पुन त ससुई ॿांभण हिंदू जी धी ॿांभण ब्राह्मण आबाद जो रहवासी हो जंहिंखे हिकु औलाद थियो त उन वक़्त जे नजूमियुनि ॿुधायो त तव्हांजी न्याणी जो अंग हिकु मुस्लमान सां लिखियलु आहे त इहो ॿुधी ॿांभण हिकु संदूक घुराए उन में ससुई खे उन लोढ़े छॾियो। जॾहिं उहा संदूक दरिया मां लुढ़ंदे लुढ़ंदे बम्भोर शहर में आई। जॾहिं बम्भोर शहर में उहा पेती मोहम्मद खटी खे हथाई त उहो उन संदूक खे खोले ऐं उन मां हिकु चंड जहिड़ी ख़ूबसूरत छोकिरी कढी उन ते नालो रखियईं ससुई। सिरजी त सूर सामाई त सुख हुया, इहे ॿई पूर हुन निमाणी खे नसीब थिया। त माना उहा सूर ॾिसंदे ॾिसंदे बम्भोर पइती त उन जो नालो ससुई रखियो वियो। ससुई जॾहिं वॾी थी त पूरे सिंध में उनजे हुसन जी हाक शुरू थी वई। असल में हीउ किसो जेको आहे सो सूमरनि जे दौर में रोनमा थियो। त जॾहिं उन हुसन जे बारे में केच जे हुकुमरान आरीजाम जे पुटु पुनल खे ख़बर पई त उन वापसि सांगे अची बम्भोर में रहणु शुरू कयो। जॾहिं उन ॾिठो त हाणे वापसि सांगे हिते पहुची आहियूं, लेकिन ईअं त ससुई जो संग कोन मिलंदो, त उन महमद खटी जी टीम में शामिल थी कपिड़ा धोइण शुरू कया। जॾहिं ससुई सां उनजी मुलाक़ात थी त ॿिन्ही खे इश्क थी वियो। आख़िरकार उहो इश्क शादी में तब्दील थियो। जॾहिं उन्हनि जी शादी थी त आरीजाम बादशाह खे ख़बर पई त पुनल बादशाह जेको हिकु ससुई नाले छोकिरी ते मस्तु थी बम्भोर में वेही रहियो आहे, त उन पंहिंजे पुटनि खे मोकिलियो, तव्हां वञो पंहिंजे भाउ पुनल खे वठी अचो। त उहे जॾहिं आया त पुनल जी जेका सरगस बम्भोर शहर में हली रही हुई ऐं शादी थी रही हुई, त उन्हनि सोचियो त हाणे ही पुनल असां सां गॾु न हलंदो। त उन्हनि पुनल खे नशो ॾेई केच मकरान तरफ़ खणी विया। ऐं ससुई जॾहिं ॾिठो सुबुह थियो त उन ॾिठो त पुनल बि कोन्हे ऐं जेके केच खां मुंहिंजा ॾेर आया हुआ उहे बि कोन्हे। ससुई उन्हनि जे उन उठनि जो पेरो खणी पुनल जे पोयां वञणु लॻी। त इहो ॾिसी माउ खे स्थानो ॾिनो ऐं ससुई माउ खे चयो, मां विहाणो वार खण पथराणी पंहिंजी, जेकी ॾिनई ॾेज में सो सभो इसार, वञा थी वणकार ॾिठमि पेर पुनहुन जो। जॾहिं ससुई बम्भोर छॾे जबलनि पथरनि जा पंध करणु शुरू कया त रस्ते में हिकु अछो पंहार मिली वियसि। उन अछे पंहार खे मां दुआ कई हुई त तोखे झंगल मां हिकु ॻाढ़ी कुंवार मिलंदी। जॾहिं उन ससुई खे ॾिठो त ससुई ॾांहुं वधणु लॻो, लेकिन ससुई तमामु घणी उञायल हुई। उन चयो त मूंखे पाणी पीआर, ऐं पाणी उते मौजूदु न हो। अछे पंहार जेको सो ॿकिरियुनि मां खीरु ॾियणु वियो त ससुई अलाह ताला खां दुआ घुरी त या रब मुंहिंजा मूंखे हिन बदू खां बचाए। त ईअं ज़मीन फाटी वई ऐं ससुई ज़मीन में अंदरि हली वई। त जॾहिं पुनल बादशाह नशे जी हालत में गिरफ़्तार थी केच पए थो त आरीजाम बादशाह उन जी हालत ॾिसी उन पंहिंजे पुटनि खे चयो त पुनल हाणे ससुई खां सवाइ ज़िंदा नथो रही सघे, उनजे करे उनखे जितां खणी आया आहे उते छॾे अचोसि। जॾहिं उहे भाउ पुनल खे खणी आया पे त रस्ते में हिकु क़बर ॾिठऊं ऐं पुनल पुछा कई त क़बर कंहिंजी आहे, पहिरीं अचां वञा पियो हितां, मूं कॾहिं बि इहा क़बर न ॾिठी। त उन अछे पंहार चयो त हिकु कुंवार आई जेका हिते हिन ज़मीन में दफ़न थी वई ऐं हीअ संदसि गंदी जेका आहे रहिजी वई आहे। त उन गंदी खे ॾिसी पुनल बि अलाह ताला खां दुआ कई त यार मूंखे बि हिन ज़मीन में दफ़न कर। त उहो ई दफ़न थी वियो। ईअं ई इन्हनि जो जेको इश्क अधूरी मोहबत ईअं ई ज़मीन में दफ़न थी वई। त वधीक मालूमात लाइ असांजा वीडियो लाइक कयो ऐं वीडियो शेयर कयो ऐं यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो, त जेके बि लाज़वाल दास्तान जे बारे में तव्हांखे ॿुधाईंदा रहंदासीं असां। सो हाणे
तव्हां खां वठंदासीं इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।